अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शइ पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा जो ड्रामो हाणे ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे। दोस्तों ख़ैर सां ईद गुज़री वई अॼु तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरियों त ईद जो लख लख मुबारकूं हुजनि जेका बि दोस्त असांजा वीडियो ॾिसी रहिया आहिनि, ऐं सभिनी दोस्तनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में बि ख़ुशि आमदीद। दोस्तों ड्रामो पंहिंजा वेरी सां गॾोगॾु जेको रियासत अचिणो आहे, ईद जो अॼु ॾियारो हली रहियो आहे। सुबुह परीं ताईं उमेदु आहे त हाणे रियासत ड्रामे जी एंट्री थींदी KTN एंटरटेनमेंट ते, ऐं छो त ईद ताईं इंतज़ारु हुयो, ईद खां पोइ त हीउ ड्रामो कीअं बि करे अचिणो हुयो। बहरहाल माशाअल्लाह उमेदु आहे त अची वेंदो। तव्हां दोस्तनि खे सभिनी खे गुज़ारिश कंदुसि जेका बि वीडियो ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजा वेरी या रियासत ड्रामे जो इंतज़ारु कंदा आहिनि, उन्हनि खे चवंदुसि त हिन चैनल ते अव्हांखे हर नए ड्रामे जी अपडेट सभ खां पहिरियां मिलंदी रहंदी ऐं मिलंदी बि अचे पई। हिनखे सब्सक्राइब ऐं लाइक हाणे ई करे छॾियो, शेयर बि करे छॾियो। बाक़ी हाणे जेको आहे साजा सांवल, होॾां जेको आहे चाकर ख़ान, ऐं हेॾां जेको आहे रुंडे वारा हुन जाबर, सभ खां वधीक हिन टाइम जाबर खे नुक़सानु थियो आहे, ऐं जाबर सां अचण वारे किस्तनि में वरी हालतूं थींदियूं। इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।